यो तो पीना खत्म ये पूरी बात ॿुधायो असीं तव्हांजे मुल्क जा फोड़ा फनकार आहियूं झूना आहियूं ज़रूरु जुमन असांजा ई माना हींअर झूना आहियूं पर दिलि फोड़ी न थींदी आहे आज के हिता खणंदे खुशी में वियो पंहिंजे बाबू जे मुल्क ते ॻोठ में पैदो तो कारी वारा कख हितां वापसि रोंदे वरियो आहे दोस्त पुछंदा हितां खणंदो पियो वञी हितां वरी रोंदो पियो जी छो चवंदा अहिड़ी ॻाल्हि न आहे रोअण जी ॻाल्हि न आहे के जानी लाइ ॾुख थियो आहे त ज़ालिमनि हुनखे लॾा अलाए केॾा कढी छॾियो कहिड़े टाइम जा आज के महबूब रात 13 बजे ॾुख मिलियो ये भाऊ 13 वारी कीअं चरी 12 खां पोइ हिकु महीना 13 हूंदा उते दोस्त पुछण उनखे कहिड़ी तरह सां ॿुधाए पियो वो हिकु नंढड़ो गोटू अरे जानी जी 13 अरे वॾो को मज़ो हुयो अॼु खाइण मुल्क अचे वॾो को मज़ो हुयो अॼु खाइण मुल्क अचे नंढड़ो गोटू वॾो को मज़ो हुयो अॼु खाइण मुल्क अचे वॾो को मज़ो हुयो अॼु खाइण मुल्क अचे माँ पर भी कहीं पढ़ा कम न की वो अज मन में मच मचे लो भाई मुल्क अचे मच मचे लो भाई मुल्क अचे नंढड़ो गोटू जाने जी तेरा वॾो को मज़ो हुयो अॼु खाइण मुल्क अचे वॾो को मज़ो हुयो अॼु खाइण मुल्क अचे नंढड़ो गोटू जानी जी तेरा वॾो को मज़ो हुयो अॼु खाइण मुल्क अचे वॾो को मज़ो हुयो अॼु खाइण मुल्क अचे
को है न पुलक अचे